नाज़रीन, खिपरो लॻ अछड़े थर मां नायाब क़िस्म जे वणनि जी वाढी जो सिलसिलो बंदि न थी सघियो। वणनि जी वाढी सबबि मालवेंदड़ माण्हू चौपाए माल जे चारे लाइ बि परेशान आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। जिते वण माहौल सां गॾोगॾु कुदरत जी सूंहं पिणु लेखिया वञनि था, उते खिपरो लॻ अछड़े थर मां नायाब क़ीमती वणनि जे वाढी जो सिलसिलो बंदि थी न सघियो। बाअसर माण्हू अछड़े थर जी सूंहं बणियल नायाब वण खॿड़, किरुड़, कंडो, कुंभट, देवीअ समेत केतिरा ई वण वढे पटु करे छॾिया आहिनि। अछड़े थर वासियुनि जे रोज़गार जो वाहिद ज़रियो चौपायो माल आहे। वणनि जी वाढी सबबि मालवंद माण्हू चौपाए माल जे चारे लाइ बि परेशान आहिनि। उन हवाले सां मक़ामी रहवासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2000 ज़मीनदारनि जा माण्हू आहिनि। ही रेगिस्तानी इलाइक़ा आहिनि। हिन में जेको आहे सो हिननि पंहिंजो कारोबार बनाए छॾियो आहे। ऐं हिते देवियूं आहिनि, खॿड़ आहिनि, कंडा आहिनि, को लहो आहे, को बि वण साओ कोन था छॾनि। नाजाइज़ ज़ुल्म ॾाढे मुड़िसी ते पिया वढराइनि। महिरबानी करे आला अमलदार हिन लाइ को नोटिस वठनि। ही जेको सो ज़ुल्म थिए पियो रेगिस्तानी इलाइक़े में, हिनखे बंदि कयो वञे। हीअ अछड़े थर जो इलाइक़ो आहे। हिन असांजे अछड़े थर में सिर्फ़ु वण थियनि था। जेके हिते जा मारू माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ हीअ वाहिद ज़रियो वणनि जो आहे, जंहिंमें क़ीमती वण आहिनि। कंडो आहे, खॿड़ आहे, किरड़ आहे, कांडेरो आहे, फोग आहिनि। पर हिते जा जेके बासर माण्हू आहिनि उहे हिते देवी बि कोन छॾी अथनि। वक़्तनि ब वक़्तनि जेको आहे सो हिते जहिड़ा थींदा रहनि था हिते जे भाग्यनि सां। पर हिते जा जेके लाॻापियल खातो आहे उन्हनि कॾहिं बि इन्हनि बासरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कोन कई आहे। माल जो चारो बि न छॾियो अथनि, जंहिंमें देवी आहे, खॿड़ आहे, लहो आहे, कुंभट आहे, का शइ न छॾी। ही तव्हां सॼो ॾिसी सघो था। ही ठेकेदारनि खे खयों था अचनि, 5-5, 7-7 लख रुपए में विकिणी वण ॾियनि था। जेके ठेकेदार टालियूं भरे माना चोरी जे रस्ते खां ॿाहिरि निकिरी था वञनि। ही सावा वण ही सभु ख़तमु कया पिया वञनि। हिन रेगिस्तान खे तबाह कयो ऐं बर्बादु कयो पियो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त DC सांगड़ तोड़े लाॻापियल खाते खे घुर्जे त नायाब वणनि जी वाढी रोकराए अछड़े थर जी सूंहं खे बचायो वञे। कैमरामैन सज्जाद शरफ सां गॾु असद शाह, आवाज़ टीवी न्यूज़, खिपरो।